पीटीआई सरबराह इमरान खान खिलाफ इलेक्शन कमीशन में तोइने अदालत केस जी ॿुधणी थी। जस्टिस रिटायर्ड सरदार मोहम्मद रज़ा पीटीआई जे बागी अॻवान अकबर एस बाबर जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। इमरान खान तरफ़ां बाबर अवान इलेक्शन कमीशन में पेश थियो, जंहिं पीटीआई सरबराह तरफ़ां जवाब जमा करायो। इमरान खान मौक़िफ़ अख़्तियार कयो त हू इलेक्शन कमीशन जो एतिराम कंदो आहे। हुन चयो त हू आइनी इदारनि जी बालादस्ती ते यकीन रखे थो। इमरान खान चयो त सुप्रीम कोर्ट पंहिंजे फ़ैसिलनि में मुआफ़ी घुरंदड़नि खे मुआफ़ करे चुकी आहे, तंहिं करे संदसि ख़िलाफ़ तोइने अदालत जी कार्रवाई ख़तमु कई वञे। संदसि चवणु हो त इलेक्शन कमीशन 16 जनवरी ते मुआफ़ी क़बूल करे वरिती हुई। इमरान खान चयो त सॼो मामिलो पार्टी फंडिंग केस में दस्तावेज़ न जमा कराइण सबबु थियो। हुन चयो त कॾहिं बि जवाब वापसि वठण जो चैलेंज नाहे कयो। इलेक्शन कमीशन 9 जनवरी ते दरख़्वास्त वापसि वठण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। पीटीआई सरबराह इमरान खान चयो त तोइने अदालत मामिलो माज़ी जो किसो ऐं बंदि ट्रांज़ेक्शन आहे, तंहिं करे कार्रवाई ख़तमु कई वञे। बाबर एवान अदालत में मौक़िफ़ इख़्तियार कयो त इमरान खान जो वकील उन केस में माफ़ी वठी चुको आहे। संदसि असील ख़िलाफ़ तोइने अदालत जी कार्रवाई ख़तमु कई वञे। बाबर एवान इमरान खान खे मोकिलियल शोकाज़ नोटिस पिणु ख़तमु करण जी अपील कंदे चयो त संदसि असील जे केस खे बि ॿियनि केसनि जीअं ॿुधो वञे। उन मौक़े ते दरख़्वास्त ॾींदड़ मौक़िफ़ इख़्तियार कयो त इमरान खान खे मुआफ़ी लाइ 13 मौक़िया ॾिना विया, पर माफ़ी जो लफ़्ज़ बि इस्तेमालु न कयो। इलेक्शन कमीशन धुनी जो मौक़िफ़ ॿुधण बैदि इमरान खान ख़िलाफ़ तोइने अदालत कार्रवाई जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो।